कराची थिंकर फोरम पारां कराची रिलीफ कैंपेन समेत ॿियनि शहरनि में राशन विराइण जो अमल जारी आहे। कोरोना वायरस जी वबा सबब लॉकडाउन वारी सूरत-हाल बाद बेरोज़गार थियल पोरियतनि ऐं सफ़ेद पोश माण्हुनि में राशन विराइण वारो सिलसिलो जारी आहे। कराची में थिंकर फोरम जी अगवान शीरीन असद जे हिदायतुनि ते सरमन बिरोही, खादमीन सिंध फाउंडेशन जे चेयरमैन अरशद अब्बासी, कामरेड शबीर राजपर ऐं ॿियनि नई कराची समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में राशन विरायो। उन मौके ते सरमन बिरोही ऐं अरशद अब्बासी अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त कराची थिंकर्स फोरम 2-3 सालनि खां सोशल इश्यूज़ ते ह्यूमन राइट्स जे मामलनि ते असां जदोजहद करे रहिया आहियूं। असांजी हिकु नेटवर्क आहे पूरी। जॾहिं वबा जेके आलमी वबा अची करे जॾहिं सिंध ते बि जेको आहे कहा कई त असीं सभिनी दोस्तनि चयो त जेके असांजा एरियाज़ आहिनि, कच्ची आबादी आहे, असांजा जेके आहिनि मज़दूर आहिनि, त उन्हनि जी असां मालिकी कयूं। त पहिरें में असां मीटिंग कईसीं ऐं असां जेको आहे पंहिंजी नेटवर्क जेकी आहे पूरी वॉलंटियर्स जी ठाहीसीं ऐं सॼे एरियाज़ मां असां जेको आहे लिस्टूं ठाहिणु शुरू कयूंसीं। ऐं उन खां पोइ जेको आहे असां मुख़्तलिफ़ इदारनि सां मीटिंग्स कयूंसीं, जीअं खादिम सिंध फाउंडेशन जो चेयरमैन अरशद अब्बासी आहे, असांजी कामरेड जेको आहे आशिकान सिंध जो ग़ुलाम शबीर राजपर आहे, ॿियनि दोस्तनि सां असां राब्तो कयोसीं ऐं असां जेके मुख़ैर हज़रात आहिनि असां उन्हनि खे जेको आहे राशन गॾु करण जे लाइ चयोसीं। त पोइ असांखे जेके दोस्त असांजे हिकु एरिया आहे, जीअं हाणे न्यू कराची असां वञी रहिया आहियूं, त असां न्यू कराची जो 100 लिस्ट जेको आहे माण्हुनि जी लिस्ट असां जेके आहिनि जेके मुस्तहिक़ आहिनि उन्हनि खे ॾिनीसीं ऐं हुननि असांखे राशन ॾिनो। जेके ख़ासि करे सफ़ेद पोश माण्हू जेके घुरी कोन था सघनि उन्हनि ताईं वञूं था, उन्हनि जी लिस्टियूं असां वटि मौजूदु आहिनि और उहो असांखे फ़ोन कनि था, असां उन्हनि खे कॉल करे राशन पहुचायूं था। इहो असांजो हिकिड़ो किरदारु आहे ऐं माण्हुनि खे कोशिशि अपील था कयूं तव्हांजे चैनल जे थ्रू अचो त गॾिजी जेका हीअ वबा आहे हिन जे ख़िलाफ़ु जदोजहद कयूं ऐं जेके माण्हू असांजा बुख बदारी जी तरफ़ वञनि पिया उन्हनि खे बचायूं। ईअं न थिए ख़ुदा न करे जेको आहे सुभाणे सिंध जो खाना जंगी जी सूरत हाल अख़्तियार करे या फुरड़ जो माहौल थी वञे ऐं असांजा माण्हू ॿिए तरफ़ हलिया वञनि। असांजी कोशिशि इहा हुजे त पाण पंहिंजनि माण्हुनि जी मालिकी कयूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।